अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे इहा आहे सूरत हूद अलैहिस्सलाम जेका असीं पढ़ंदासूं। मक्की सूरत आहे। हिन में 123 आयतूं आहिनि ऐं 10 रुखू आहिनि। ऐं हीअ सूरत यूसुफ सूरत अलैहिस्सलाम खां अॻु में लथी आहे ऐं यूनिस सूरत खां पोइ लथी आहे। यूनिस 51 ऐं पंहिंजो हूद 52 तनज़ील जे हिसाब सां ऐं यूसुफ अलैहिस्सलाम 53। उन खां पोइ हिजर लथी आहे सूरत। पोइ बहरहाल हाणे इहा सूरत हूद अलैहिस्सलाम नबी नूह अलैहिस्सलाम खां पोइ जेका क़ौम आई उहा हुई आद क़ौम। आद क़ौम जो जेको पैगम्बर जेको मशहूरु आहे, घणियूं क़ौम पैगम्बर हूंदा ॿिया बि, पर मशहूरु हूद अलैहिस्सलाम उन्हनि जो पैगम्बर थियो। हाणे हीअ सॼी सूरत आहे नाले हूद जे, पर ॻाल्हि पहिरीं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि आहे। मके जी 24 आयतूं। हुन खां पोइ आयतूं आहिनि जेके नूह अलैहिस्सलाम जे मुतलिक़। ऐं उन खां पोइ हूद 3 नंबर ते ॻाल्हि अचे थी हूद अलैहिस्सलाम जी क़ौम जी, आद जी ऐं क़ौम जी। अलाह ताला फरमाए पोइ असां मोकिलियोसीं नूह खे संदसि क़ौम ॾांहुं। असां मोकिलियोसीं हूद खे संदसि क़ौम आद ॾांहुं, संदसि पैगम्बर संदसि भाउ हूद खे मोकिलियोसीं। समूद क़ौम खे संदसि भाउ पंहिंजो सालेह अलैहिस्सलाम। अहिड़े नमूने सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿियनि पैगम्बरनि खे मोकिलियोसीं। अहिड़े नमूने किसो थो थिए। एम्फसिस जेका आहे त असां मोकिलियो पंहिंजे हुनजी क़ौम मंझां ई, पर हुननि क़बूल न कयो। पोइ हुननि ते अज़ाब आयो ऐं नबी जेको रसूल हो ऐं हुनजी क़ौम खे निजात मिली। त इहे ॿई ॼणा पैरेलल ॻाल्हियूं अचनि थियूं। नबूअत रिसालत आई ऐं उन्हनि खे ईमान जिन आंदो तन जी निजात थी, पर हू क़ौम जेका जिन न मञियो तन ते सख़्तु अज़ाब थियो। त हिन में सख़्ती अज़ाब जी हिन सूरत में वधीक आहे। त बोदल क़ौम ज़ालिमीन, हिन में बोदल क़ौम, बोदल आद या बौद समूद, बौद फलाणो परे हुजे, लानत हुजे उन ते, रहमत अलाह ताला जी खां परे हुजे, वग़ैरह वग़ैरह। अहिड़ी क़िस्म सां ॼणो सॼो सिलसिलो हले थो। ऐं हिन में शक़ी ऐं सईद उनजी ॻाल्हि आहे त हीअ शक़ी आहिनि, यानी निभागा आहिनि, बदबख़्त आहिनि, अलाह ताला जी रहमत खां ॿाहिरि आहिनि। ऐं सईद आहिनि, सभागा आहिनि, अलाह ताला जी रहमत हिननि ते आहे। पोइ भले माइट हुजनि, जीअं हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो, पर उन ते अलाह ताला मतिलबु त रहमत न कई ऐं उनखे हुन ईमान न आंदो त उहो काफ़िर रहियो ऐं उहो जेको आहे ॿुॾी मोह ऐं आख़िरत में हुनजो अज़ाब जेको आहे सो हुन खां वधीक अहिड़े क़िस्म सां, यानी माइटी मिटी बि उते कमु न ईंदी जेकॾहिं ईमान न हूंदो त। इहे ॻाल्हियूं सभई हिन सूरत में आहिनि। हिन खे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अछा वार थी विया त पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला चवंदो मुंहिंजा माउ पीउ क़ुर्बान तव्हां तां, त पोइ हीअ अछा वार थी विया आहिनि तव्हांजा। चए सूरत हूद ऐं उनजे भेनरुनि मुंहिंजो वार अछा करे छॾिया आहिनि, यानी उन ग़म में, उन ॻणती में, उनजे दहशत में, उन मंझि। त हीअ ॻाल्हि, हीअ सूरत आहे। हाणे हिन सुफ़े मंझि आख़िर में सुफ़े जे आहे वरी सूरत सॼी शुरू थी थिए हिन पासे खां, ॿिए सफ़े खां। हिन करे असीं पढ़ंदासीं औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम रा, तिल्क अलिफ लाम रा किताबुन उहकिमत आयातुहू, अहमद उहकिमत आयातुहू, मज़बूत थियल आहिनि, हिकमत। सुम्म फुस्सिलत मिन लदुन हकीमिन ख़बीर, पोइ तफ़सील खोले ॿुधाइजे थो। यानी हीअ ॻाल्हियूं ॿियनि सूरतुनि में बि आहिनि, नंढियूं नंढियूं जेके सूरतूं आहिनि उन्हनि में बि हिननि नबियनि जो बि ज़िक्र आहे, आयतूं बि मानाऊं बि साॻियूं आहिनि त आख़िरत आहे, अज़ाब आहे, सवाबु आहे, जन्नत आहे, दोज़ख आहे, नबी आहे, उहो तौहीद आहे, सभई मसाला ॿियनि नंढियुनि सूरतुनि में बि आहिनि। पर हिन सूरत में वधीक मतिलबु त
भई अहिड़ियूं सूरतूं जेके वॾियूं आहिनि उन्हनि मंझि तफ़सील आहे उन्हनि ॻाल्हियुनि जो। नंढियुनि सूरतुनि में उहे साॻियूं ॻाल्हियूं आहिनि पर उन में मुख़्तसिर आहिनि। अज़ाब जूं ॻाल्हियूं मुख़्तसिर, हिननि में डिटेल आहिनि, ऐं सवाब जूं ॻाल्हियूं हुननि में मुख़्तसिर, हिन में डिटेल में आहिनि। जेके वॾियूं वॾियूं सूरतूं आहिनि उन्हनि जो मक़सदु इहो आहे। अलिफ लाम रा किताबुन उहकिमत आयातु सुम्म फुस्सिलत मिन लदुन तरफ़ा मिन लदुन हकीमिन ख़बीर, जेको हिकमत वारो अलाह ताला उन वटां जेको ख़बर रखे थो सभु ॻाल्हि जी, उन वटां हीअ ॼण फुस्सिलत तफ़सील सां ॿुधायूं थियूं वञनि इहा ॻाल्हियूं साॻियूं जेको नंढियुनि सूरतुनि मंझि मुख़्तसिर कयूं थियूं वञनि, यानी इजमाली तरह सां हिन में तफ़सील सां। अल्लाह तअबुदू इल्लल्लाह, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तफ़सील सां वरी ॿुधाइजनि थियूं। पहिरीं इहा ॻाल्हि त भई अलाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो, इहा ॻाल्हि ॿुधाइजे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, कंहिंजी इबादत जे लाइ को बि कोन्हे। त हीअ जेको अल्लाह तअबुदू इल्लल्लाह, सवाइ अलाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो तव्हां। इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुम बशीर, ऐं यानी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले चओ त इन्ननी, ऐं बेशक तव्हां वटि, लकुम तव्हां वटि लाइ, मिन्हो उन वटां यानी अलाह सुब्हानहु तआला वटां, ख़बीर जेको आहे हकीम आहे उन वटां, नज़ीरम बशीर आहियां, नज़ीर बि आहियां वार्निंग ॾियण वारो आहियां, ऐं बशीर बि आहियां ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। पर पहिरीं हिन में नज़ीर जी ॻाल्हि आहे, पोइ बशीर जी ॻाल्हि आहे। ॿियनि सूरतुनि में बशीर पहिरीं पोइ नज़ीर, त इन मज़ा ई ख़बर पइजी वई त हीअ सूरत हिन में हलाकत जेका क़ौमुनि जी कुफ़र जे करे, फ़िस्क़ जे करे, फुजूर जे करे, गुनाहनि जे करे, ॾमर जे करे अलाह ताला जे वार्निंग वधीक आहे ऐं ख़ुशख़बरी उन खां पोइ आहे, यानी ख़ुशख़बरी बि आहे अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशख़बरी कहिड़ी आहे? ख़ुशख़बरी सां अॻिते ॻाल्हि अचे थी, वनिस्तग़फिरू रब्बकुम, ख़ुशख़बरी इहा आहे त जेकॾहिं तव्हां मग़फ़िरत घुरंदव अलाह ताला खां, वस्तग़फिरू रब्बकुम, तव्हां घुरो, हुकुम ॼण इहो आहे त तव्हां घुरो। पोइ जेके नथा घुरनि त पोइ उन्हनि जी हलाकत आहे। हाणे हिन खां अॻु में जेके सूरतूं हुयूं, पंहिंजे सूरत अनफ़ाल ऐं सूरत तौबा, उन में आयो त असां कीअं अज़ाब करियूं हिन मके ऐं ताइफ़ ते, जो तूं उन्हनि मंझि आहीं ऐं उन्हनि में के माण्हू आहिनि जेके इस्तग़फ़ार करण वारा आहिनि। त जेकॾहिं इस्तग़फ़ार कबो त अज़ाब हटिजी वेंदो। हाणे हिन में इहा ॻाल्हि हिन सूरत में पधरी थी थिए। अनिस्तग़फिरू व अनिस्तग़फिरू, ऐं इहा ॻाल्हि अलाह वटां तफ़सील सां थी ॿुधाइजे त इस्तग़फ़ार करियो तव्हांजे रब वटि, रब्बकुम सुम्म तूबू इलैहि, पोइ उन तौबा करियो। हाणे तौबा अलॻि थी वियो, इस्तग़फ़ार अलॻि थियो। तौबा जी माना आहे त मोटणु, हिन अलाह ॾांहुं वरी मोटो, जेको रस्तो वठियो पिया वञो हुनखे अबाउट टर्न करियो ऐं पोइ हिते मोटो मूं ॾांहुं अलाह ताला ॾांहुं, छो जो अलाह ताला तवाब आहे ऐं तव्हीं ताइब थियो। इस्तग़फ़ार घुरो, बख़्शिश घुरो जेके गुनाह कया अथऊं उन्हनि जा, पर आईंदे वाट जेका आहे सा ताइब थी रहो, तवाब आहे, अलाह ताला तव्हांखे बख़्श कंदो। त इस्तग़फ़ार माना पोयां जेके गुनाह थी विया उन्हनि जी बख़्शिश घुरो, त ताइब इन करे थियो त आईंदे अहिड़ो बुछड़ा कमु न करियो जेके करे चुका हो। वनिस्तग़फिरू रब्बकुम सुम्म तूबू इलैहि युमत्तिउकुम मताअन हसना, त तव्हांखे रिहाइश ॾिबी, खाधो पीतो ॾिबो, मता ॾिबो, युमत्तिउकुम मता, मतान ॿई भले, युमत्तिउकुम माना तव्हांखे प्रोविशन ॾिबो, खाधो ख़ुराक हीअ सहूलियत रहण जी सभई ॾिबी, मताअन हसना, सुहिणो मता, सुहिणे नमूने जो रहणु, हू पंहिंजो हलाल जो खाइणु पीअणु ऐं पंहिंजे पोहे जो हलाल जो हथ जो, ऐं इहो न ठगी सां, रिश्वत सां, बदमाशी सां, फुर सां, लुट सां, चोरी सां, धाड़े सां जेको फुर, उहो मताअन हसना कोन थींदो, उहो बुछड़ो हसन, बुछड़ो थींदो पंहिंजो मता तव्हांजी ज़िंदगी जो।
ثم توبوا إليه ويمتعكم متاعا حسنا إلى أجل مسمى जेकॾहिं तौबा कंदो इस्तग़फ़ार घुरंदो ऐं मतान हसन अलाह ताला तव्हांखे ॾींदो हिकिड़े अजल मुसम्मा जेको आहे तव्हांजी ज़िंदगी जो नालो वरितल ज़मानो यानी फलाण हेतिरा साल तोखे ज़िंदह रहणो आहे या इहा क़ौम जेका आहे हेतिरा वक़्तु रहंदी क़ौम जे लाइ फ़र्द जे लाइ ॿिन्ही जे लाइ अजलिन मुसम्मा वयूति कुल ज़ातिन फ़ज़लिन फ़ज़लहू ऐं ॾिनो वेंदो सभु कंहिं कुल ज़ी फ़ज़लिन फ़ज़लहू फ़ज़ल वारो भलाईअ वारे खे भलाई अलाह ताला जी तरफ़ां थींदी यानी फ़ज़ल जेको अलाह ताला जो जंहिंखे फ़ज़ल लिखियलु आहे उनखे मिलंदो जंहिंखे लिखियलु न आहे उनखे फ़ज़ल खां मरहूम कयो महरूम कयो वेंदो महरूम कयो वेंदो हराम आहे उन ते फ़ज़ल ऐं उन ते लानत आहे ऐं उन ते बोदल क़ौम ज़ालिमीन बोध आहे उन ते इन सूरत में इहे लफ़्ज़ अचनि था हिन सूरत में हुन ते तवजो कबो وَيُؤْتِي كُلَّ ذِي فَضْلٍ فَضْلَهُ وَإِن تَوَلَّوْا जेकॾहिं पुठि वरायो यानी वरी बुछड़ाई ॾांहुं वियो ऐं अलाह ताला ॾांहुं मोटियो न हाणे तवल्लो बि आहे वल्ला ऐं वली बि आहे माना वली बि आहे मोटणु माना चङाई खां मोटणु हिते इहा माना त चङाई खां फिरणु यानी चङाई खां फिरी बुछड़ाई ॾांहुं रुख़ कयो त पोइ हाणे इहा ॿई ॻाल्हि आहे तवाब ताइब थींदो बुछड़ाई खे छॾे चङाई ॾांहुं ईंदो पर हीअ आहे जेके चङाईअ खे छॾे ऐं बुछड़े ॾे वेंदो वइन तवल्लो जी माना इहा वइन तवल्लो फइन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन कबीर जेकॾहिं चङाई खे छॾे बुछड़ाई ॾांहुं रुख़ रखंदो त पोइ आउं तव्हांखे तव्हांखे ख़ौफ़ थो ॾियारियां फइन्नी अख़ाफ़ु अलैकुम तव्हांखे अज़ाब यौमिन कबीर उहो वॾो ॾींहुं जेको आहे हुनजी अज़ाब खां तव्हांखे आउं ॾियारियां थो ख़ौफ़ थो ॾियारियां हाणे पहिरीं लफ़्ज़ आयो नज़ीर जो अंज़र ऐं बशीर जो हाणे हिते अख़ाफ़ तव्हांखे ख़ौफ़ थो ॾियारियां अंज़ार बि माना वार्निंग आहे हिते ख़ौफ़ आहे वार्निंग पहिरीं पोइ ख़ौफ़ इलल्लाह मर्जिउकुम तव्हांजो असुलु मोटणु अलाह ॾांहुं आहे जॾहिं मोटंदो यानी मरंदो त पोइ मोटंदो अलाह ॾांहुं पर हींअर नथा मोटो त पोइ ख़राबु कमु थींदो हींअर ई मोटो मूतू क़बलन तुमूतू इलल्लाह मर्जिउकुम वहुव अला कुल्लि शैइन क़दीर सभु ॻाल्हि शइ ते क़ादिर आहे ऐं तव्हांखे मोटाइण में बि क़ाबिल आहे इन लाइक़ु आहे तव्हां भले पंहिंजे पाणीअ में ॿुॾी मरो सोनी वांगुरु की मच्छियूं खाई वञनि तव्हांखे की पंहिंजो क्रीमेट करे छॾायो कराए छॾियो पाण खे काफ़र जी कनि था हिंदू कनि था जीअं ॿुध कनि था जीअं क्रिश्चन कनि था हाणे ऐं पंहिंजो पैगन्स कंदा हुआ रोमन्स ऐं इहो भले उहो करे छॾियो ख़ाक थी वञो मिटी थी वेंदो पर आउं वरी बि तव्हांखे उथारींदुसि तव्हांजो भले पूरे छॾियो ऐं उहो भले कीड़ा खाई वञण लाइ मिटी थी वञे हलियो ऐं वरी उथारींदुसि तव्हांखे हुन मज़ा वो अला कुल शइ हर शइ ते कुदरत रखे थो अलाह ताला अला इन्नहुम यसनून सुदूरहुम बेशक इहे पंहिंजा सीननि खे लिकाइनि था मतिलबु कपिड़ो विझनि था त जीअं ॻाल्हियूं न ॿुधनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अला इन्नहुम यसनून मुंहुं मोड़ीनि था पंहिंजे सुदूर खे सीननि खे लियस्तख़फू मिन्हु त जीअं लिकनि उन खां ख़फ़े थी वञनि लिकी वञनि लियस्तख़फू मिन्हु अला हीन यस्तग़शून सियाबहुम हाणे यस्तग़शून उहे वेड़ीनि था कपिड़े खे सियाबी जो कपिड़ो आहे वेड़िजी वञे हलियो कपिड़े में जीअं हाणे आउं हींअर वेड़ियो पियो आहियां सम्झो हीअ कपिड़े में त अहिड़े नमूने सां उहे बि वेड़िजी वेंदा हलिया त पाण खे लिकाईंदा अलाह ताला खां रसूल खां जी कलाम खां अलाह जे कलाम खां रसूल खां अला इन्नहुम यसनून उहो मोड़ण जी माना ऐं यस्तग़शून वेड़ीनि था सियाबहुम पंहिंजा कपिड़ा पंहिंजो लठो जेको आहे अला इन्नहुम यसनून सुदूरहुम लियस्तख़फू मिन्हु अला हीन यस्तग़शून सियाबहुम यअलमु मा युसिर्रून वमा युलिनून पर अलाह ताला ॼाणे थो
जॾहिं बि लिकाइनि था पंहिंजे पाण खे, भले कोठी में वञी लिकनि की कपिड़े में लिकनि की किथे बि लिकनि, अलाह ताला उनखे ॼाणे थो। ऐं भई यलमु मा युसरून, जेको लिकाइनि था ॻाल्हि खे, पंहिंजे पाण खे, पंहिंजे ॻाल्हियुनि खे, पंहिंजे गुनाहनि खे, त बि ॼाणे थो अलाह ताला। वमा योलून योलिनून, जिन जो ऐलान कनि था, जेको पधिरो कनि था, ऐलानिया कनि था, उन्हनि खे बि अलाह ॼाणे थो। इन्नहू अलीमुम बिज़ाति सुदूर, बेशक अलाह ताला उहे बि शयूं बि ॼाणे थो जेके माण्हुनि जे सीननि में आहे, सदरुनि में। सदर जेका आहे हुन में, सदर माना सीनो, सीने में आहे, यानी ख़्यालु आहे, रुॻो वहम आहे, सोच आहे, वीचार आहे, उनखे बि अलाह ताला ॼाणे थो। इन्नहू अलीमुम बिज़ाति सुदूर वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। हा, रिस्क जी ॻाल्हि आहे, कंहिंखे अलाह ताला घणो ॾिनो आहे, कंहिंखे थोरो ॾिनो आहे, त माण्हू मस्तु न थियनि, हिन होश में न अचनि त असांखे छो जो रिस्क आहे त अलाह सां घणो ॿियनि माण्हुनि खां, त असां ते ॼण अलाह राज़ी आहे। न, अलाह ताला फरमाए थो त को बि जानवर कोन्हे चुर पुर कंदड़ धरती ते जेको उन रिस्क उनजो अलाह ताला ते आहे। कंहिंखे झझो थो ॾिए, कंहिंखे थोरो थो ॾिए, पंहिंजे मज़ा इहो कोन्हे त जंहिंखे घणो थो ॾिए उन ते राज़ी आहे। थी त उहो हिनखे इम्तिहान में विधो हुजेसि ऐं अलाह ताला खां भॼी वञे हलियो, जेको शाहूकारु आहे, पेटु भरियलु आहे, जेको आसूदो आहे, ख़ुशहाल आहे। इन करे अलाह ताला सभु ॼाणंदो। यअलम मुस्तक़र, हा, सभु हर कंहिं जानवर जो रहण जी जॻह, मुस्तक़र, जिते करार करे थो, जिते अची रहे थो, उनखे बि ॼाणे थो। पोइ मुस्तौद, हा, जिते सांढे रखे थो कंहिं शइ खे, पंहिंजे ॻाल्हि खे या गुनाह खे या सवाब खे, उनखे बि ॼाणे थो त किथे लिकाए रखियईं शइ, किथे पाण रहे थो। सभु हुनजो पंहिंजो थोरे वक़्त जो रहणु ऐं घणे वक़्त जो रहणु, हिकिड़े होटल में वञी रहियो, हिकिड़े कलाक लाइ, हिकिड़े ॾींहं जे लाइ, 2 ॾींहंनि लाइ, या घर में रहिया पिया आहियो, पंहिंजे ॻोठ में रहिया पिया आहियो सॼो साल, सभई सभु ॼाणे थो किथे तव्हांजो हमेशह जो रहणु आहे, किथे टेम्पररी आहे, किथे परमानेंट रेज़िडेंस आहे तव्हांजो। वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा वयअलमु मुस्तक़रहा वमुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। ये सभु ॻाल्हियूं अलाह ताला जे इन लोह महफ़ूज़ में, किताब जेको कंप्यूटर वॾो आहे उन में लिखियूं पियूं आहिनि। वहुव الذي خلق السماوات والأرض في 6 أيام, अलाह ताला उहो आहे जंहिं ख़लक़ियो आहे आसमाननि खे ऐं ज़मीन खे 6 ॾींहंनि में। वकान अर्शहु अलल माअ, ऐं संस अर्श थ्रोन जेको उहो पाणीअ ते हो। लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, इहे सभई ॻाल्हियूं इन जे लाइ थो करे त जीअं तव्हांजो इम्तिहान वठे, परख करे, त तव्हां वञा कहिड़ो सुठा अमल थो करे। लियब्लुवकुम, त तव्हांजो इब्ला वठे, इम्तिहान वठे, भला इब्ला, कर्ब भला, कर्ब भला चइबो आहे, कर्ब भला इम्तिहान वठे तव्हांजो। लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, तव्हां मां कहिड़ो सुठा अमल करे थो, कहिड़ो भला अमल करे थो वधीक। वलइन क़ुल्त इन्नकुम मबऊसून मिन बादिल मौत लयक़ूलन्न الذين كفروا इन हाज़ा इल्ला सिहरुम मुबीन। ऐं जेकॾहिं तूं चईं थो उन्हनि खे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं जेकॾहिं चईं थो वलइन क़ुल्त इन्नकुम मबऊसून, हिनखे चईं थो तव्हीं बेशक वधी उथारिया वेंदो, मबऊस बस बादल मौत थींदो तव्हांजो, तव्हां मबऊस थींदो, यानी उथारिया वेंदो। तूं चईं थो उन्हनि खे, त उहे छा था कनि, वलइन क़ुल्त इन्नकुम मबऊसून मिन बादिल मौत, मौत खां पोइ ताईं वरी उथंदो, त लयक़ूलन, त बेशक ईअं चवंदा या चवनि था, लयक़ूलन्न الذين كفروا, उहे जेके काफ़िर आहिनि से ज़रूरु ईअं चवनि था
त इन हाज़ा इल्ला सिहरुम मुबीन, इहो जादू जी ॻाल्हि थो करी असां, मतिलबु त इहो जादू आहे, इहो सही न आहे, हक़ीक़त न आहे, इहो मिड़ी असांखे तूं थेड़ाईंदो, यानी की इहो सिर जादू आहे तुंहिंजो, गुफ़्तगू जो जादू आहे, जो तूं असांखे उन में मुब्तला थो करी, बातिल आहे तुंहिंजी ॻाल्हि, हिन नबी पाक सलाह जी ॻाल्हि, अलाह जी ॻाल्हि खे उहे बातिल सम्झनि था, जो उहो सिर आहे, जादू सिर जेको आहे जादू बातिल थो थिए। ولئن أخرنا عنهم العذاب إلى أمة معدودة، ऐं जेकॾहिं ताख़ीर कई थी वञे हुनखे अज़ाब मोकिलणु, हुन ॾांहुं अज़ाब मोकिलण खे ताख़ीर थी थिए त चवनि था इला उम्मतिन महदूदतिन, उम्मतिन ते माना सालनि जे वक़्त जे, महदूदन ॻणप जा साल, यानी को वक़्तु जेकॾहिं असीं रोकियूं था अज़ाब खे हुन ॾांहुं, त हू चए ल यक़ूलुन मां यहबिसुहु, त कंहिं इन खे हबस, कंहिं ते खे रोके रखियो आहे, यानी इहो अज़ाब जेको आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो तव्हां ते अज़ाब ईंदो, उहो छो नथो अचे, कंहिं रोके रखियो आहे, भले अचे त असीं ॾिसूं त कीअं थो अचे, सम्झो त असीं मुंहुं ॾींदासूं अज़ाब जेको अलाह ताला जो असां ते कोन ईंदो, उहो मतिलबु हुननि जे चवण जो इहो आहे। ولئن أخرنا عنهم العذاب إلى أمة माना अमत माना साल या वर्ष अरसो या वक़्तु जेको महदूद अथनि को ॻाणापे वारो ॻणियल अदद कयल महदूद अथनि, ल यक़ूलुन बेशक ल पहिरें माना ज़रूरु चवंदा ल यक़ूलुन मां यहबिसु, कंहिं रोकियो आहे हुनखे, हबस में कंहिं रखियो आहे हुनखे, हबस भेजा चवंदा आहियूं, जेल में रखियो हबस भेजा, मां यहबिसु अला यौम यातीहिम अला यौम यातीहिम लैस मसरूफ़ुन, हिते इहो आहे ॿियो आहे अला यौम यातीहिम लैस मसरूफ़न अन्हुम वहाक़ बिहिम मा कानू बिही यस्ताज़िऊन, बेशक जंहिं ॾींहुं उहो ईंदो, यौम यातीहिम जॾहिं उहो अज़ाब उन्हनि ते ईंदो, लैस मसरूफ़न, त उहो हटाए न सघिबो, उहो हटायल न हूंदो, सर्फ़ न करे सघिबो हुनखे, लैस मसरूफ़न अन्हुम, उन्हनि खां हटाए न सघिबो, वहाक़ बिहिम, हक़ बि थी वेंदो ऐं लॻंदो, यानी ठका अची कंदो, ठक जी कजे करको करे, वहाक़ बिहिम मा कानू बिही यस्ताज़िऊन, उहो जंहिं ते इस्तिहज़ा कंदा हुआ, जंहिं ते ठठोली कंदा हुआ, भोग कंदा हुआ, टोकूं कंदा हुआ, त हीअं थियो। हाणे हिते नूह अलैहिस्सलाम जो ॿियनि जो ज़िक्र ईंदो, उन ते टोकूं कंदा हुआ, त नूह अलैहिस्सलाम हुनखे चवंदो त हीअं अॼु टोकूं था करियो असां ते, पर असीं वरी तव्हां ते टोकूं उन ॾींहुं कंदासूं जंहिं ॾींहुं असांजो वारो ईंदो। सो बहरहाल हाणे इहा ॻाल्हि हिते हले पई। यौम यातीहिम लैस मसरूफ़न अन्हुम वहाक़ बिहिम मा कानू बिही यस्ताज़िऊन वलइन अज़क़नल इंसान मिन्ना रहमतन थुम्म नज़अनाहा मिन्हु इन्नहु लयऊसुन कफ़ूर, ऐं बेशक जेकॾहिं असीं चिखायूं था कंहिं इंसान खे असांजे तरफ़ां रहमत, पोइ वरी उहा फुरे था वठूं, वलइन अज़क़नल इंसान मिन्ना, असांजे तरफ़ां रहमत सुमन नज़अनाहा, उन खसे था वठूं, फुरे था वठूं हुन खां, नज़अनाहा मिन्हु, उन खां, इन्नहु लयऊसुन कफ़ूर, त पोइ हू जेको मायूस थो थी वञे, नाउमीद थो थी वञे ऐं नाशुक्रो थो थी वञे। वलइन अज़क़नाहु नअमा बअद दर्रा, ऐं जेकॾहिं असीं हुनखे चिखायूं था नियामत ऐं कंहिं मुसीबत खां पोइ, ज़रर खां पोइ, मसतहु लयक़ूलुन ज़हब सय्यात, पोइ मस्ती में चए थो त पंहिंजो असां ॾाढा ॾुखिया ॾींहं विया हलिया, दुख भरे दिन भइयो रे भई, छा चइबो आहे रे भैया, दुख भरे दिन गयो रे भैया, सुख आयो रे, यानी असां पंहिंजे लिहाज़ खां असांजे आयो आहे ऐं अलाह ताला जी रहमत कोन्हे का,
ذهب السيئات عني إنه لفرح فخूर पोइ बेशक हू फरह करे थो अखड़ करे थो ऐं फ़ख़्रु करे थो फरह फुंडे थो पाण खे हाणे हिते असीं वक़फ़ो कयूं था इनशा आमीन हिते 10 आयतूं थी वञूं हलियूं अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।